ओम साईं राम। गुल 16 ऐं 17। ब्रह्म ज्ञान कीअं मिलंदो? हिकु धनवान जंहिं वटि संपत्ति घोड़नि ज़मीन वग़ैरह जी तमामु घण हुई ऐं जंहिं वटि दास दासियूं हरदम हाज़िर हुयूं, उन जॾहिं बाबा जी कीर्ति ॿुधी तॾहिं हिकु मित्र खे चयईं त हाणे मूं वटि कंहिं बि शइ जी कमी कान्हे। बाक़ी अभिलाषा अथमि त शिरडीअ में बाबा जन वटि वञी ब्रह्म ज्ञान जी प्राप्ति करियां। जे मूंखे ज्ञान प्राप्त थियो त मूं जहिड़ो सुखी दुनिया में ॻोल्हियो कीन लभंदो। दोस्त चयसि त ब्रह्म ज्ञान जी प्राप्ति का चर्चे जी ॻाल्हि नाहे। अवीं स्त्री पुट ऐं माया कठे करण में गता पिया आहियो, तंहिं करे अव्हां लाइ ज्ञान हासिल करणु सवलो नाहे। पर अव्हां जी इहा मंशा पूरी केरु करे सघंदो जो हिकु पाई त छा पर हिकु कोड़ी बि दान नथो करे। शाहूकार इहा सलाह ॿुधी अणॿुधी करे ओट मोट लाइ टांगो ॿोले शिरडी आयो ऐं सिधो मस्जिद में हलियो वियो। साईं बाबा जे चरणनि ते मथो टेके प्रार्थना कयईं त अव्हां वटि जेके बि दर्शन करणु अचनि था उन्हनि खे थोरे ई वक़्त में परमात्मा जो दर्शन करायो था। इहो ॿुधी मां परियां कई आयो आहियां। मुसाफ़िरी कंदे थक बि ॾाढो थियो अथमि। जेकॾहिं ब्रह्म ज्ञान जी प्राप्ति कराईंदा त सम्झंदुसि त मुंहिंजी मुसाफ़िरी जी तकलीफ़ सफली थी। बाबा चयसि त मुंहिंजा प्यारा मित्र, धीरज धर, मां तोखे झटपट में ब्रह्म जो दर्शन कराईंदुसि। पर मां नक़द सौदो कंदो आहियां ऐं ओधर ते न। मूं वटि बराबरि अनेक माण्हू धन सिहत शक्ति मान पद हाथ करण लाइ ऐं ॿियनि पदार्थनि जी पूर्ति लाइ ईंदा आहिनि। ब्रह्म ज्ञान जो प्यासो को वरले आयो आहे। बाक़ी संसारी पदार्थनि जे प्यासनि जी खोट ई कोन्हे। तो जहिड़े प्रेमी जो दर्शन करे मूंखे पिणु ख़ुशी थी आहे ऐं पाण खे धन्य थो सम्झां जो मुंहिंजी हीअ घड़ी सफल थी आहे। मां अव्हां खे वॾी ख़ुशीअ सां दर्शन कराईंदुसि। तेसिताईं हिते वेही थक भञो। मतिलबु त धनवान खे पासे में विहारियऊं ऐं लॻा साणसि ओभारूं लहारूं ॻाल्हियूं करणु। कुझु वक़्त बैदि हिकु बालक खे सॾे चयाऊं त नंदू मारवाड़ी खां 5 रुपया उधारा वठी अचु। बालक मोटी अची चयो त नंदूअ जो पतो ई नथो पवे ऐं संदसि घर खे बि तालो लॻो पियो आहे। उन ते बाबा खेसि ॿिए वापारी वटि 5 रुपया उधारा वठण लाइ मोकिलियो, पर उतां बि हथे ख़ाली मोटी आयो। साॻी तरह ॿियनि वापारियुनि वटां बि मोटी आयो, किथां बि 5 रुपया उधारा कीन मिलियसि। बाबा जन 5 रुपया उधारा वठण जी लीला छो कई ऐं खेनि उन जी कहिड़ी ज़रूरत हुई। हेॾां ब्रह्म ज्ञान जा जिज्ञासु धनवान वटि खीसे में नोटनि जा थाह पिया हुआ, पर कढी ॿाहिरि करण बदिरां माठि करे बालक जे मोटी अचण ऐं वञण जो तमाशो ॾिसंदो रहियो। छो जे बाबा पंहिंजो वचन ज़रूरु पाड़ींदा। जेकॾहिं बाबा जो सचो प्रेमी हुजे हा त 5 रुपया हिकदमि कढी भेटा रखे हा। लेकिन हीअ महाशय त बिल्कुलु उल्टे सुभाउ वारो प्रेमी हो। 5 रुपया ॻंढ मां छोड़ण न पिया पुॼनिसि ऐं आयो हू ब्रह्म ज्ञान वठणु। कुझु वक़्तु गुज़रण बैदि धीरज छॾे चवणु लॻो त अरे बाबा, मूंखे ब्रह्म ज्ञान जल्दी ॾियो। बाबा चयसि त प्यारा मित्र, हिन नाटक मां तोखे सम्झ में कुझु कीन आयो छा? मां त तोखे ब्रह्म दर्शन कराइण जो ई यतन करे रहियो होसि। यानी त तोखे पंहिंजा 5 प्राण 5 इंद्रियूं मन बुद्धि अहंकार अवल अर्पण करणा आहिनि, पोइ ई परम दर्शन थींदो। आत्मा अनुभूति जे मार्ग ते हलणु अहिड़ो ओखो आहे जहिड़ो तलवार जे धार ते हलणु। आत्मा अनुभूति हासिल करण लाइ हेठियूं योग्यताऊं खपनि। पहिरियों, मुक्ति पाइण जी ज़बरदस्त इच्छा ऐं संसारी पदार्थनि खे त्यागणु ऐं हालतुनि खे मुंहुं ॾियण जो दृढ़ संकल्प। ॿियों, संसारी पदार्थनि मां उदासीनता यानी
खटाई अचण जो भाव पैदा थियणु। जेसिताईं मान ऐं वॾाई जो ख़्यालु अंदरि में रहंदो तेसिताईं ब्रह्म ज्ञान जो अधिकारी थी कीन सघिबो। टियों, अखियुनि कन वग़ैरह सां ॿाहिरियूं ॻाल्हियूं ॿुधणु ऐं ॾिसणु छॾे सिर्फ़ु अंदरि में झाती पाइण जो अभ्यास करणु। चोथों, पाप खां शुद्धि, दुष्ट सुभाउ छॾे मन जी पूर्ण शांती प्राप्त करणु। उन खां सवाइ मन जी अस्थिरता क़ाइमु कीन थींदी। पंजों, उचित आचरण, सत्यवादी ऐं त्यागी थी ब्रह्मचार्य जो विर्त पालन करणु। छहों, सार वस्तु ग्रहण करणु, यानी नित्य आध्यात्मिक शयुनि ऐं अनित्य यानी संसारी विषयनि खे विवेक द्वारा तिक तोड़ करे फ़ैसिले ते पहुचणु त ॿिन्ही मां कल्याणकारी शइ कहिड़ी आहे ऐं उन ते हलत करणु। सतों, मन ऐं इंद्रियनि जो संग्रह, मन ऐं इंद्रियनि ते पूरो ज़ाब्तो रखणु। असांजो शरीर हिकु रथ गाॾी जे बराबरि आहे, जंहिंजा घोड़ा आहिनि इंद्रियूं ऐं लगाम आहे मन, जो इंद्रियनि जो हलाईंदड़ आहे। जे मन चंचल आहे ऐं इंद्रियूं दुष्ट घोड़नि जे बराबरि आहिनि त उहो रथ खे गिले वञी कंहिं ओलड़ में विझंदा, यानी जनम मरण जे चकर में पिया किराईंदा रहंदा। पर जे मन ऐं इंद्रियूं वस में आहिनि त शरीर जे रथ खे परमात्मा वटि पहुचाए जनम मरण जे चकर खां मुक्त कंदा। अठों, मन जी पवित्रता, सकाम कर्म करे छॾणु, निष्काम कर्म करणु, अहंकार जो त्याग करणु ऐं इहो भरम दूर करणु त मां शरीर न आहियां पर आत्मा आहियां। विषय वासना छॾण सां मन पवित्र थींदो, पर आत्मा साक्षात्कार करण में सवलाई थींदी। गुरुअ जी ज़रूरत ऐं आत्म ध्यान जे गुज खे सम्झण लाइ आत्म अनुभूति वारे गुरुअ जी सिख्या वठणु ऐं उन मूजिबि रहणी रहणु। ॾहों, ईश्वर कृपा जी परम आवश्यकता, यानी मथियनि नवनि ॻाल्हियुनि पूरे थियणु हासिलु करण खां पोइ बि ईश्वर जी कृपा जी ज़रूरत आहे। वेद विद्या या ॿियनि विद्याउनि ग्रहण करण सां सिर्फ़ु ख़ुश्क ज्ञान ई प्राप्त थींदो आहे, जंहिं करे इंसानु अहंकारी थी पवंदो आहे। ईश्वर कृपा उन ते थींदी जेके विवेक ऐं वैराग जे मार्ग ते हली ईश्वर खे प्रार्थना हर वक़्तु कंदा रहंदा त हे प्रभु कृपा कर, पंहिंजी राह में हलाईंदो रहो। जॾहिं इहो उपदेश पूरो थियो तॾहिं हिन धनवान खे चयऊं, ए महाशय, अव्हांजे खीसे में 5 रुपयनि खां 50 भेरा वधीक नोटनि जे रूप में ब्रह्म आहे। उहे महिरबानी करे ॿाहिरि कढो। हिन नोट कढी ॻणिया त बराबरि वटसि 10 रुपयनि वारा 25 नोट यानी 250 रुपया हुआ। हू बाबा जी जी इहा अंतरात्मा ॾिसी बाबा जी जे चरणनि ते किरी पियो ऐं माफ़ी वठणु लॻो। बाबा जी चयसि त हाणे ई पंहिंजो नोटनि जो बंडल ब्रह्म वेड़े खीसे में विझो। जेसिताईं अवी लालच हसद खां छुटकारो न पातो आहे तेसिताईं ब्रह्म ज्ञानी ॼाण अव्हांखे कीन पवंदी। संसारी पदार्थनि में जेसिताईं मन फाथल ऐं गुथियल रहंदो तेसिताईं ब्रह्म जी ॼाण जी आशा रखणु अजाई आहे। दुनिया जे माया में मोह ऐं धन जी तृष्णा जे सागर में अहंकार ऐं ईर्ष्या रूपी मगरमच्छ रहनि था, जे उन्हनि खे खाई था वञनि। पर जेके निरिच्छा थी उन्हनि खां परे रहंदा उहे ई भवसागर पार करे सघंदा। तृष्णा ऐं ब्रह्म पाण में कटर तशरूं आहिनि, गॾु रही कीन सघंदा। जहाँ राम तिहाँ काम नहीं, जहाँ काम नहीं राम, तुलसी कबूं होत नहीं, सूरज रात एक धाम। जो मन विषय वासनाउनि सां भरियल आहे उन में ब्रह्म वीचार खे वेहण जी जाइ ई कान मिलंदी। लोभी पुरुष खे मुक्ति जी प्राप्ति कीअं मिली सघंदी। लालची इंसान खे शांति संतोष ऐं दृढ़ निश्चय प्राप्त थी कीन सघंदा। जेसी मन में कण मात्र बि लोभ वग़ैरह रहंदो तेसिताईं सभु साधनाऊं व्यर्थ वेंदियूं ऐं आत्म अनुभूति करे कीन सघिबी। जेके अहंकार विषय चिंतन में रंगियल आहे उन्हनि ते गुरू जी सिख्या ऐं उपदेश जो को बि असरु कोन थींदो। तंहिं करे
मन जी पवित्रता हुअणु तमामु ज़रूरी आहे, छो त उन बिना आध्यात्मिक साधनाउनि खे का बि महत्वता न आहे। जिन में ब्रह्म ज्ञान जी लाइकी ॾिसंदुसि उन्हनि खे ई मां फ़ाइदो पहुचाए सघंदुसि। हिन मस्जिद जे अंदरि वेही मां असत्य भाषण कीअं न कंदो आहियां। जहिड़ी तरह मजलिस में कोट ॾिनल माण्हू सां गॾु संदसि कुटुंब वारा पिणु शामिल थी अची खाईंदा आहिनि, तीअं तोसां गॾु सारी संगत खे पिणु ब्रह्म ज्ञान जी प्राप्ति जे बारे में सम्झाइण जो लाभ मिलियो आहे। केतिरा अहिड़ा संत आहिनि जो घर त्यागे जंगलनि ऐं पहाड़नि जे गुफ़ाउनि ते जे एकांत में रही मुक्ति ऐं मोक्ष प्राप्त करण जो यतन कंदा रहनि था। हिननि खे ॿियनि जो ओनो कीअं न थींदो आहे, पर बाबा जिन उन ई सुभाउ जा न हुआ। हू जेतोणीकि बिल्कुलु त्यागी हुआ त बि संसार में ई रहंदा हुआ। फ़क़ति चइनि पंजनि घरनि मां भिक्षा वठी वण जे छांव में वेही संसारी माण्हुनि खे सिखिया ॾींदा हुआ त दुनिया में हलणु कीअं खपे। साईं बाबा जहिड़ा साधु संत के विरले थींदा आहिनि जे भगवत प्राप्ति बि लोकनि जे कल्याण लाइ यतन कंदा था रहनि। इहो देश कुटुंब माता पिता धन्य आहिनि जिते साईं बाबा जहिड़ा असाधारण परम श्रेष्ठ ऐं अनमोल ऐं शुद्ध रतन पैदा थियनि था। ओम साईं राम। गुल सोरो ऐं 17 पूरो थियो।